अच्छा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। चलो मोदी साहब अरे राइट अमर साहब ऐसा जो बाजू मोटर न तो हले अरे तो खराब बान जो मोटर खड़को तमाम घणा तो करे पाण को बेरिंग खड़का करन था जा को ग्रीस करतो मा मोटर घर वाला मोटर वो खराब थी पियो माना चलो हाले जो तो आवाज करे तो अच्छा इसो साहब 18 मिनट अच्छा हां हालो सो मां हालो यो को हम इसो बाबा मशहूर नट टाइट क्या नहीं जा mana હું હવે જો મને થોડો મને ખડકો કરે તો થઈ ગયું મસલું નહીં બાબા મને આસાન જો હાથ લગે છે ને ઇન્શાલ્લાહ વાળી બટલે સાલ તું તકી સી ને સરી એડો મોટું તો ઉઠાઈ દે કાગર આસાન નાનું વાળો બાબા જે તને મે સરી મે સરી નાનું વાળો મોટો મોટા વીઆઈપી જે ગુંજાશ નથી બાબા કે ઇન્શાલ્લાહ તો બાબા शिकायत नहीं हो मोदी साहब असां शिकायत करे शिकायत हाँ हाँ हेलो भला ॾिसूं तुंहिंजे मोटर खे थोरो हा बस पोइ मां मोटी अची करे वरी हिनखे हे सेट थी वियो आहे बसि हा हा हलो माना हे शौक़ बि तूं करे थो न हा ये चौक आओ हा अच्छा बस ये मोटर हेडे आसन हेडे हां हे कादे हेडे बाबा भाई ये मोटर है सामने भाई ये है तो मोटर अच्छा ही है माना हां मोटर ही हो ये थोड़ा आवाज करे तो एमा बेरिंगन में थोड़ो मना खड़को तो सो उनजे करे ठीक है हां पुलिस थोड़ो खोले मसलो ही ना है ये खुदा जी का मार पे मैंने इन्हें साबड़ बाबड़ भी अंदर हूँ दो साल में अल्लाह को बना अब तू माँ के थोड़े पानी जो गिलास पिया है पानी पिया ना हाँ करे तो जी नहीं थोड़ो बड़े इनमें धागा चिमड़ी क्या ना इन्हें दिखे थोड़ो जाम पहले थोड़ो मैं ट्राई करे सांस में ना हले तो नहीं तो नहीं अंदर छोड़ो धागो बागो ये पियो ना तो मोटर में वो ये बंद जाम थी दो ना इन्हें जिक्र है कि लग दो आता मना ये समझते करो मैंने जाम थी हुआ मोटर संजू को ये सब सा रिसर्च तो सही ना मैंने हाले ट्राई कर रिसर्च हल दो वीआईपी चले हे शायद धुआं हाँ ये तो खुदा जी मार पे बाय लगी उड़े मोटर के हाँ ये शामे उठाया सजो उड़े ते मोटर सड़ी तबाह थी है हाँ खुदा जी का मार पे मौलवी साहब भी तो चीज़ बड़ा मुझे नए मोटर की तबाह कर चली थी एक बिना में सजो मोटर जो थोड़ा धुआं थी हुआ है है पानी हाँ यार बोली साहब ये धुआं सा जो मिस्री धुआं ये बात सिगरेट पीऊं था नहीं जो धुआं ना बेओ शायद धुआं हां मोटर ठाइयो हाँ मोटर ओके थी सफा बाबा मोटर तो जो मना ये सन दिल जा सफा हाँ बस सफा जीरो करे चलियो से बाबा थोड़ो घणो जको भी हुयो ना वो सब छड़ कर हाँ ओके तुझे मोटर आना मना छा जो बिजली ना है ना अच्छा बिजली अच्छे बस तू छोड़ो हला बिजली अच्छे वो हला हाँ वो बस समझे पानी पिया हाँ रखे से बस आने ऐसा कि खर्ची कराया तो सामने थोड़ी टाइम ते हलो हाँ हाँ
ठीक है ना बाबा हाँ। मोटर ओके आहे तुंहिंजो बाक़ी हाँ असां तुंहिंजो मौलवी साहब मोटर तुंहिंजो थी वियो ओके ओके थी हा हा ठीकु आहे हाणे असांखे ख़र्ची पाणी कराए त बसि असां पंहिंजो निकाल कयूं घणा पैसा वठंदो बा अब ॿियनि खां असां वठूं 700 रुपया तूं 500 रुपया ॾे तूं दोस्त माण्हू आहे पाड़े जो आहे हा कुझु त रायत कयो न या राति बाति मौलवी साहब असां महिनत कयो आहे असां एतिरो महिनत कयो आहे ख़ुदा जी कसम असां एतिरे मोटर ते माना ॿिए कंहिंजो महिनत कंदा ई न आहियूं चवंदा आहियूं त ख़राबु थी वियो सड़ी वियो अल्लाह ठीकु आहे माशाल्लाह हा न बाबा हे 500 रुपया मिलिया तुंहिंजा वॾी महिरबानी बाबा बिजली अचे न पोइ पोइ ठीकु आहे, तव्हां हा। चेक हलाइजो पंहिंजो ठीकु आहे न ठीकु आहे